सिंध जे नाम वारे शाइर शेख अयाज़ जी याद में 3 रोज़ा अयाज़ मेलो अयाज़ मेले जूं पुॼाणी वारी तक़रीबूं महफ़िल मौसीक़ी जो एहतमाम पिणु कयो वियो। हिन वक़्तु असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे AFU न्यूज़ जो रिपोर्टर लियाकत अली चाचड़। नाज़रीन, असीं अॼु मौजूदु आहियूं शेख अयाज़ मेले में। हिते तमामु बहितरीन मुख़्तलिफ़ स्टॉल लॻाया विया आहिनि। अचो त जेके माण्हू मौजूदु आहिनि इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं उन्हनि खां मौक़िफ़ वठूं। हाथ से बनी हुई चीज़ें होती है, शॉल्स वगैरह, मतलब बहुत कुछ सीखने को मिल रहा है कि इतना सब कुछ होता है। मैं उर्दू स्पीकिंग हूँ, मैंने कभी ये चीज़ें देखी नहीं है, लेकिन मैं फर्स्ट टाइम देखी तो मुझे बहुत अच्छा लगा। अच्छा, ये जो रिस्पॉन्सिबिलिटीज़ दी गई है आपको, ये बहुत अच्छी आपने रिस्पॉन्सिबिलिटीज़ भी ली है, तो इस हवाले से ये कौन से मतलब डिपार्टमेंट की तरफ से ये आपको रिस्पॉन्सिबिलिटी दी है, वॉलंटियर आपने दी है? जी, मुझे वॉलंटियर की टीम मेरी मैम है, मैम अमर सिंह, जिन्होंने ये ऑर्गेनाइज़ किया, उन्होंने ये ड्यूटी दी थी मुझे ये वॉलंटियर माशाल्लाह ठीक लॻे थो। ऐं मेला हुअणु खपनि। शेख अयाज़ जो वॾो नालो आहे, दुनिया जो वॾो शाइर आहे, सिंध जो न पर दुनिया जो। शाह लतीफ़ खां पोइ शेख अयाज़ वॾो शाइर आहे ऐं चवंदो त इनजी यादगिरी जा मेला हुअणु खपनि। पर असां हलूं जो वॼंदा आहियूं। जेके शेख अयाज़ जे हवाले सां प्रोग्राम थी रहियो आहे, मेलो थी रहियो आहे, उन खां वधीक त को शाइरी गुज़रे। बाक़ी मुंहिंजा इहो सॼो कमु असांजो हक़ जो थियल आहे। असां पाण हलियूं कंकोट शहर में जी, इहे सॼी असांजी चमड़े ते भराई थियल आहे। 8-9 मरलनि में असांजो कमु तयारु थींदो आहे। सॼो कमु जेको हथ जो आहे, हिन में को बि मशीन जो कमु कोन्हे। टीचर्स रिलेटेड अभी आए वहाँ पर काफ़ी बुक्स भी लेने से। अच्छा, आपका नाम क्या है और कहाँ से आए? मेरा नाम आशिर है, कराची से। अच्छा, बहुत अच्छा फील हो रहा है यहाँ पे। अच्छा, क्या क्या चीज़ें आपने देखी यहाँ पे, ये हमारे लिए फ़ायदेमंद हैं, ऑडियंस के लिए, आवाम के लिए? बुक्स वक्त अयाज़ मेलो हमेशा ज़बरदस्त प्रोग्राम रहियो आहे। नौजवाननि जे लाइ ऐं सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकु जॻह ते गॾु थी हिकिड़े इज्तिमाही मालूमात जंहिंमें शाइरी, अदब, लिटरेचर, तारीख़ आहे ऐं ॿिया वसला। 100 में से ईंदा आहियूं। हीअ जेको आहे 150 पवंदो आहे, हू 33 जो 50 जो जी आहे, 50 40%। माना हर कोई अलॻि अलॻि प्राइस आहिनि। जितनी मेहनत आहे ओतिरो माना जेको सभु था पोइ कैमरामैन टीम सां गॾु लियाकत अली चाचड़, AFU न्यूज़, हैदराबाद।